नाज़रीन, ठहरी मीरवा में पुलिस एहलकार एहसास कफ़ालत सेंटर ते ईंदड़ मुस्तहिक औरतुनि लाइ मसीहा बणियल आहे। पुलिस एहलकार उमर शर औरतुनि खे कुल्हे ते खणी सेंटर पहुचाए थो। रिपोर्ट करे रहियो आहे इलाही बख़्शर। दुखियल इंसान की ख़िदमत खां वधीक को बि सुठो अमल नथो थी सघे। जेको इंसान बिना लालच ऐं लोभ जे दुखियल इंसान या कमज़ोर इंसान जे कम अचे थो, उनखे दुनिया ऐं आख़िरत में अजूरो मिले थो। ठहरी मीरवा जे एहसास कफ़ालत सेंटर ते ड्यूटी कंदड़ पुलिस एहलकार उमर शर बि अहिड़नि माण्हुनि मंझां आहे जेको सेंटर ते पीरसल औरतुनि खे कुल्हे ते खणी बिना कटौती जे रक़म ॾियारण में मदद करे थो। पुलिस एहलकार उमर शर जी अहिड़ी हाक ॿुधी SSP खैरपुर अमीर सऊद मंगसी हिम्मत अफ़ज़ाई करण ख़ातिर खेसि तारीफ़ी सर्टिफिकेट ऐं इनामनि सां नवाज़ियो। स्कूल में जेको मुंहिंजो स्टाफ आहे बिल्कुलु सही नमूने सां ड्यूटी करे थो। कोई अहिड़ो मसइलो कोन्हे। अवाम जी ख़िदमत कयूं था बेटा। बेसहारा औरतूं उनखे बाक़ाइदे खणी उनखे पूरा पैसा वठी ॾियूं था पिया। डिवाइस वारा भी सही नमूने सां पैसा ॾियनि था। कोई कटौती कोन्हे का, कोई अहिड़ो मसइलो कोन्हे को। एहसास कफ़ालत सेंटर ते मौजूद माण्हुनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे उमर शर जे किरदार जी वाखाण कई। हिते का बि करप्शन न आहे। माण्हू दावो कनि पिया त करप्शन आहे, पुलिस पैसा खाइजे, पर इहा ॻाल्हि न आहे। त मां अखियुनि न ठहियो आहे। अनवर साहब जेको आहे हीअं भॼे थो, ॾिसे थो, जाचे थो, पड़ताले थो हर कंहिं माण्हूअ खे। हर कंहिं औरतुनि खां पुछे थो बाबा छा मसइलो आहे, छा ॻाल्हि आहे। का बि ॻाल्हि न आहे कि बेसहारा मर्दनि औरतुनि खे पोड़ियुनि खे खणी पंहिंजे कोल्हे ते ॿाहुनि मां वठी हुते डिवाइस खां पैसा वठाए आल टू आल पैसा ॾिए पियो हुनखे। हुन हिकु रिपोर्ट मां न ॾिठो कंहिंखां वठंदे। कंहिं पुलिस वारे कंहिं ॿिए कंहिं एजेंट हिते एजेंट को बि न आहे। हिते ॿाहिरि एजेंट आहे त ॿिए हंधि हूंदा, ॿियनि स्कूल में आहिनि, पर हिते एजेंट को बि न आहे। तमामु बहितरीनु प्रोग्राम हली रहियो आहे। पुलिस वारा जेके आहिनि बहितरीनु ड्यूटी ॾेई रहिया आहिनि सरेअंजाम। ऐं माण्हू खामखां को वावेला था कनि, इहो ग़लति आहे। जंहिंमें बचियल पुलिस वारो आहे तमामु बहितरीनु औरतुनि जो सहारो आहे। जेकी बेसहारा औरतूं आहिनि उनजी ख़िदमत करे थो, सरेअंजाम ड्यूटी ॾेई रहियो आहे। के बि आहिनि सभु शयूं उनखे पाण पूरा बचियल शइ थियो या ॿिया जेके पुलिस एहलकार आहिनि तमामु बहितर सरअंजाम ॾेई रहिया आहिनि ड्यूटीअ खे। होॾां SSP खैरपुर अमीर सऊद मंगसी जो चवणु आहे त पुलिस में अहिड़ा अमलदार ऐं एहलकार मौजूदु आहिनि जंहिंजी कारकर्दगी ऐं किरदार सां पुलिस बाबति बहितर तासुर पैदा थिए थो। इलाही बख़्शर, आवाज़ न्यूज़, ठहरी मीरवा।